बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सां गॾु आहियां अब्दुल फताह आबड़ो। कुझु ॾींहं पहिरियां मां वीडियो रिकॉर्ड कयुसि ऐं उहो तमामु बहितरु लॻो मुंहिंजे दोस्तनि खे, जंहिंजी मोट सुठी मिली। मां तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां इन मामले में। अॼु जी जेकी टॉपिक आहे, जेकी ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त मोटिवेशनल स्पीकर कीअं बणिजे ऐं केरु केरु मोटिवेशनल स्पीकर हूंदा आहिनि। शुरूआति कंदासीं भेटाईअ जे शेर सां त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी, सदाईं आबाद करी। त सुहिणी सिंध जा वासियो, सुहिणी सिंध जा रहंदड़ो, रिहाकू मुंहिंजा भाइरो, अर्ज़ु इहो त ॼम खां सभु को मोटिवेशनल स्पीकर आहे, माना हौसला अफ़ज़ाई कंदड़, हौसलो बख़्शींदड़, हौसलो ॾियण वारो, कंहिंजी हिमत वधाइण वारो, कंहिंखे मक़सद जे तरफ़ राग़िब करण वारो, कंहिंखे राह ॾेखारण वारो, उनखे चइबो आहे मोटिवेशनल स्पीकर। त हर को मोटिवेशनल स्पीकर आहे। जेकर तव्हां कंहिंखे चओ था, मां मिसाल स्टेटस में बि रखियो हुउसि, त जेकर तव्हां कंहिं ॿार खे चओ था, कंहिं वेंदड़ ॿार खे, त पुट सभु स्कूल वञनि था ऐं तूं नथो वञे, हालांकि स्कूल वञण जा त ही वॾा फ़ाइदा आहिनि। जेकर तूं स्कूल वेंदे ऐं पढ़ाई करे वठंदे त तोखे ही फ़ाइदो थींदो ऐं तुंहिंजे वॾनि खे बि ही फ़ाइदो थींदो। इहा हिकु मोटिवेशनल स्पीच आहे जेकी तव्हां उन ॿार खे ॾियो था। हाणे तव्हां मोटिवेशनल स्पीकर थी चयो, हाणे इन में एज जी ज़रूरत न आहे, इन में कंहिं उमिरि जी ज़रूरत न आहे। तव्हां 10 सालनि जा हो, तव्हां 12 सालनि जा हो, ठीकु आहे, तव्हां नंढे भाउ खे जेको आहे सो तलक़ीन कयो था, उनखे सम्झायो था, इहा बि हिकिड़ी स्पीच आहे। माण्हू खोड़ सारा जेके आहिनि उहे मोटिवेशनल स्पीच ॿुधंदा आहिनि, छा ते, यूट्यूब ते, फेसबुक ते। बिल्कुलु बहितरीनु अमल आहे, लेकिन तव्हां पाण बि मोटिवेशनल स्पीकर आहियो। जेकर तव्हां कंहिं मरीज़ खे चओ था त ही मर्ज़ु हिन वक़्तु 2 आना आहे, सुभाणे 16 आना थी वेंदो, मां तव्हांखे सलाह थो ॾियां त महिरबानी करे हींअर ई इलाजु पंहिंजो शुरूआति करे छॾियो। अगरि उहो इलाजु शुरू करे छॾे थो ऐं उहो सिहतयाब थी थो वञे, त तव्हां जेकी मोटिवेशनल स्पीच ही उन मरीज़ लाइ तमामु कारआमद ऐं फ़ाइदेमंद साबित थी वेंदी। त दोस्तो, हर माण्हू में हिकिड़ो मोटिवेशनल स्पीकर लिकियलु आहे ऐं पंहिंजे मोटिवेशनल स्पीकर खे कढी ॿाहिरि ॾेखारियो, मुआशिरे में आणियो। हर को हिते सहमियल आहे, चुप लॻो पियो आहे, उनखे ख़बर न आहे त मां कहिड़ी वाट ॾिसां, कहिड़े पंधु पवां, उनखे ख़बर न आहे त कहिड़े मक़सदु वञां। तव्हां उनखे उन मक़सद जे तरफ़ राग़िब करे सघो था ऐं तव्हां ई आहियो उन समाज जा रहनुमा जंहिं समाज में तव्हां रहो था ऐं तव्हांजा पंहिंजा रहनि था। उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि पसंदि आई हूंदी ऐं सम्झी विया हूंदव। सदाईं गॾु, सुहिणी सलामत हुजे।